मेहड़ दादूजी सीनियर सहाफ़ी न्याज़ चांडी और रफ़ीक चन्ना मथा थियल हमले जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब थरड़ी मोहब्बत जे सहाफ़ी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। JWC जे अॻुवाणनि अब्दुल्ला मंगी, प्रेस क्लब थरड़ी मोहब्बत जे सदर अब्दुल फ़ताह, सदाम चांडियो, मेहताब वाइस ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते हुननि चयो त जवाबदारनि दादू में निजी TV ऑफिस ते हमिलो करे सीनियर सहाफ़ी वली चांडियो जे भाउ न्याज़ चांडियो ऐं रफ़ीक चन्ना खे ज़ख़्मी करे दहशत फैलाई आहे, जंहिं अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई था। हुननि चयो त हमिलो कंदड़ मंशात फ़रोश आहिनि, सरेआम हमिलो करे फ़रार थी विया आहिनि। पुलिस हिन वक़्त ताईं मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे न सघी आहे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद खे फ़ौरी तौर ते मामले जो नोटिस वठी कलम धणी न्याज़ चांडियो मथां हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।